बराअतुम मिनल्लाहि व रसूलिही इलल्लज़ीना आहादतुम मिनल मुशरिकीन। बेज़ार थी वञण जो ऐलान आहे अल्लाह ऐं संदसि रसूल जे तरफ़ां उन्हनि मुशरिकनि खां जिन सां तव्हां मुआहिदा कया हुआ। फसीहू फिल अर्दि अर्बअत अशहुरिन वाअलमू अन्नकुम गैरु मुअजिज़िल्लाहि व अन्नल्लाह मुख़्ज़िल काफ़िरीन। तव्हां मुल्क में बाक़ी 4 महीना घुमी घती वठो ऐं इहा ख़बर हुजेव त तव्हां अल्लाह खे आजिज़ करण वारा न आहियो ऐं इहा बि त अल्लाह हक़ जे मुनकरनि खे ख़्वार ख़राब करण वारो आहे। वअज़ानुम मिनल्लाहि व रसूलिही इलन नासि यौमल हज्जिल अकबर अन्नल्लाह बरीउम मिनल मुशरिकीन व रसूलुहु फ़इन तुबतुम फ़हुव ख़ैरुल लकुम वइन तवल्लैतुम फ़अलमू अन्नकुम गैरु मुअजिज़िल्लाह वबश्शिरिल्लज़ीन कफ़रू बिअज़ाबिन अलीम। इल्लल्लज़ीन आहादतुम मिनल मुशरिकीन थुम्म लम यंकुसूकुम शैअन वलम युज़ाहिरू अलैकुम अहदन फ़अतिम्मू इलैहिम अहदहुम इला मुद्दतिहिम इन्नल्लाह युहिब्बुल मुत्तक़ीन। आम इतला आहे अल्लाह ऐं संदसि रसूल जे पारां हज अकबर जे ॾींहुं सभिनी माण्हुनि लाइ त अल्लाह ते मुशरिकनि जो को बि ज़िमो कोन्हे ऐं संदसि रसूल बि ज़िमे खां आजो आहे। पोइ हाणे जे तौबा कंदउ त तव्हां लाइ चङो आहे ऐं जे मुंहुं मोड़ींदउ त समझी छॾियो त तव्हां अल्लाह खे आजिज़ करण वारा न आहियो ऐं ऐ नबी इनकार कंदड़नि खे सख़्त अज़ाब जी ख़ुशख़बरी ॾे। उन्हनि मुशरिकनि खे छॾे जिन सां तव्हां मुआहिदा कया आहिनि ऐं पोइ उन्हनि पंहिंजनि अहदनि खे पूरो करण में तव्हां सां का बि कोताही न कई आहे ऐं न की तव्हां जे ख़िलाफ़ कंहिंजे का मदद कई अथनि त पोइ अहिड़नि सां तव्हां बि मुआहिदे जी मुदत ताईं निभाइजो छो त अल्लाह परहेज़गारनि खे पसंदि कंदो आहे। فإذا انسلخ الأشهر الحرم فاقتلوا المشركين حيث وجدتموهم وخذوهم واحصروهم واقعدوا لهم كل مرصد فإن تابوا وأقاموا الصلاة وآتوا الزكاة فخلوا سبيلهم इन्नल्लाह गफूरुर रहीम। पोइ जॾहिं हराम महीना गुज़री वञनि त मुशरिकनि खे क़त्ल करियो जिते बि लहोनि ऐं खेनि पकड़ियो ऐं संदन घेरो करियो ऐं खेनि सेखत ॾियण लाइ हर हंधि संदन घट झले वियो। पोइ जेकॾहिं तौबा ताइब थियनि ऐं निमाज़ क़ाइमु कनि ऐं ज़कात अदा कनि त छॾे ॾियोनि। अल्लाह बख़्शणहार ऐं रहम कंदड़ आहे। وَإِنْ أَحَدٌ مِّنَ الْمُشْرِكِينَ اسْتَجَارَكَ فَأَجِرْهُ حَتَّى يَسْمَعَ كَلَامَ اللَّهِ ثُمَّ أَبْلِغْهُ مَأْمَنَهُ ذَلِكَ بِأَنَّهُمْ قَوْمٌ لَا يَعْلَمُونَ। ऐं जेकॾहिं मुशरिकनि मां को शख़्स पनाह वठी तो वटि अचणु घुरे त उनखे एसी ताईं पनाह ॾे जो हू अल्लाह जो कलाम ॿुधी वठे पोइ खेसि संदसि सलामतीअ वारे हंध ते पहुचाए छॾ। इहो इन करे करणु घुर्जे जो उन्हनि माण्हुनि खे इल्मु कोन्हे। كيف يكون للمشركين عهد عند الله وعند رسوله إلا الذين عاهدتم عند المسجد الحرام
फमस्तकामू लकुम फस्तकीमू लहुम इन्नल्लाह युहिब्बुल मुत्तकीन। उन्हनि मुशरिकनि लाइ अल्लाह ऐं संदसि रसूल वटि को अहद इक़रार आख़िर कीअं थो थी सघे? बाक़ी उन्हनि जी ॻाल्हि ॿी आहे जिन सां तव्हां मस्जिद हराम वटि मुआहिदो कयो हो। पोइ जेसी ताईं हू तव्हां सां सिधा हलनि त तव्हां बि सिधा हलोनि, छो त अल्लाह परहेज़गारनि खे पसंदि कंदो आहे। कैफ़ वइन यज़हरू अलैकुम ला यरक़ुबू फ़ीकुम इल्ला वला ज़िम्मह युर्दूनकुम बिअफ़वाहिहिम वतअबा क़ुलूबुहुम वअक्सरुहुम फ़ासिक़ून। मगर उन्हनि खां सवाइ ॿियनि मुशरिकनि सां को अहद इक़रार कीअं थो थी सघे जॾहिं त संदन हालत इहा आहे जो जेकॾहिं तव्हां ते ग़ालिब थी वञनि त तव्हां जे बारे में न कंहिं मिटी माइटीअ जो लिहाज़ कनि ऐं न की कंहिं मुआहिदे जी ज़िम्मेवारीअ जो। हू पंहिंजी ज़बानुनि सां तव्हां खे ख़ुशि करण जी कोशिश कनि था, पर संदन दिलियूं इनकार कनि थियूं। उन्हनि मां घणा नाफ़रमान आहिनि। اشتروا بآيات الله ثمنا قليلا فصدوا عن سبيله إنهم ساء ما كانوا يعملون। उन्हनि अल्लाह जे आयतुनि जे एवज़ थोरो मुल्क क़बूल कयो आहे, पोइ अल्लाह जे रस्ते में रोक बणिजी विया आहिनि। ॾाढा बुछड़ा कम हुआ जेकी कंदा रहिया आहिनि। ला यरक़ुबून फी मुमिनिन इल्ला वला ज़िम्मह व उलाइक हुमुल मुअतदून। कंहिं बि मोमिन जे बारे में न की मिटी माइटीअ जो था लिहाज़ कनि ऐं न कंहिं अहद जी ज़िम्मेवारीअ जो, ऐं ॾाढाई हमेशा संदन तरफ़ां पे थी आहे। فإن تابوا وأقاموا الصلاة وآتوا الزكاة فإخوانكم في الدين ونفصل الآيات لقوم يعلمون। पोइ जेकॾहिं तौबा ताइब थियनि, निमाज़ क़ाइम कनि ऐं ज़कात ॾियनि त तव्हांजा दीनी भाउर आहिनि, ऐं ॼाण वारनि लाइ असां पंहिंजा हुक्म चिटीअ रीत बयान था करे छॾियूं। وَإِن نَكَثُوا أَيْمَانَهُم مِّن بَعْدِ عَهْدِهِمْ وَطَعَنُوا فِي دِينِكُمْ فَقَاتِلُوا أَئِمَّةَ الْكُفْرِ إِنَّهُمْ لَا أَيْمَانَ لَهُمْ لَعَلَّهُمْ يَنْتَهُونَ। ऐं जेकॾहिं अहद करण खां पोइ उहे पंहिंजा कसम भञी विझनि ऐं तव्हांजे दीन ते हमला करण लॻनि त कुफर जे अॻवाननि सां जंग करियो, छो जो उन्हनि जे कसमनि ते को बि एतबार कोन्हे त मन मुड़ी वञनि। ألا تقاتلون قوما نكثوا أيمانهم وهموا بإخراج الرسول وهم بدؤوكم أول مرة أتخشونهم فالله أحق أن تخشوه إن كنتم छा तव्हां अहिड़नि माण्हुनि सां जंग न कंदव जेकी पंहिंजा कयल अहद टोड़ींदा रहिया आहिनि ऐं जिन रसूल खे मुल्क मां कढी छॾण जो इरादो कयो हो ऐं ॾाढाईअ में अगराई करण वारा बि उहे हुआ? छा तव्हां उन्हनि खां डिॼो था? जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो त अल्लाह उन जो वधीक हक़दार आहे जो तव्हां उन खां ई डिॼो। قاتلوهم يعذبهم الله بأيديكم ويخزهم وينصركم عليهم ويشف صدور قوم مؤمنين ويذهب
يذهب غيظ قلوبهم ويتوب الله على من يشاء والله عليم حكيم. उन्हनि सां विढ़ो, अल्लाह तव्हांजे हथां खेनि सज़ा ॾियारींदो ऐं खेनि ज़लील ऐं ख़ार कंदो ऐं उन्हनि जे मुक़ाबले में तव्हांजी मदद कंदो ऐं घणनि ई मोमिननि जूं दिलियूं ठारींदो ऐं संदन दिलियुनि जी कावड़ ठारे छॾींदो ऐं जंहिंखे घुरंदो तौबा ताइब थियण जी तौफ़ीक़ बि ॾींदो. अल्लाह सभु कुझु ॼाणंदड़ ऐं दाना आहे. أم حسبتم أن تتركوا ولما يعلم الله الذين جاهدوا منكم ولم يتخذوا من دون الله ولا رسوله ولا المؤمنين وليجة والله خبير بما تعملون. छा तव्हां ईअं सम्झो आहे त बस तव्हां ईअं छॾे ॾिना वेंदव? हालांकि अल्लाह त अञा इहो परखियो ई न आहे त तव्हां मां उहे कहिड़ा आहिनि जिन पाण पितोड़ियो ऐं अल्लाह ऐं संदसि रसूल ऐं मोमिननि खां सवाइ ॿिए कंहिंखे बि जिगरी दोस्त न बणायाऊं. जेकी बि तव्हां करियो पिया, अल्लाह उन खां बाख़बर आहे. ما كان للمشركين أن يعمروا مساجد الله شاهدين على أنفسهم بالكفر أولئك حبطت أعمالهم وفي النار هم خالدون. मुशरिकनि जो इहो कमु ई न आहे त हू अल्लाह जी मस्जिदुनि जा मुजावर ऐं ख़िदमतकार बणिजी वेहनि, हालांकि हू पाण ई था पंहिंजे मथां कुफर जी शाहिदी ॾियनि. उन्हनि जा त समूरा अमल चट थी विया ऐं जहन्नुम में हुननि खे हमेशह रहणो आहे. إنما يعمر مساجد الله من آمن بالله واليوم الآخر وأقام الصلاة وآتى الزكاة ولم يخش إلا الله فعسى أولئك أن يكونوا من المهتدين. अल्लाह जूं मस्जिदूं आबाद कंदड़ उहे माण्हू थी सघनि था जेकी अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं खे मञीदा हुजनि ऐं निमाज़ क़ाइमु कनि, ज़कात ॾियनि ऐं अल्लाह खां सवाइ कंहिं खां बि न डिॼनि. उन्हनि खां ई उम्मीद आहे त सिधी राह ते हलंदा. أجعلتم سقاية الحاج وعمارة المسجد الحرام كمن آمن بالله واليوم الآخر وجاهد في سبيل الله لا يستوون عند الله والله لا يهدي القوم الظالمين. छा तव्हां माण्हुनि हाजियुनि खे पाणी पियारण ऐं मस्जिद हराम जी मुजावरी करण खे उन ई शख़्स जे कम जे बराबरि कयो आहे जंहिं ईमान आंदो अल्लाह ते ऐं क़यामत जे ॾींहं ते ऐं जंहिं जिहाद कयो अल्लाह जी राह में? अल्लाह जी नज़र में त उहे ॿई बराबरि न आहिनि ऐं अल्लाह ज़ालिमनि खे हिदायत न बख़्शींदो आहे. الذين آمنوا وهاجروا وجاهدوا في سبيل الله بأموالهم وأنفسهم أعظم درجة عند الله وأولئك هم الفائزون. अल्लाह वटि त उन्हनि ई माण्हुनि जो वॾो दर्जो आहे जिन ईमान आंदो ऐं जिन संदसि राह में घर घाट छॾिया ऐं पंहिंजनि मालनि ऐं जानियुनि सां जिहाद कयो, उहे ई कामयाब आहिनि. يبشرهم ربهم برحمة منه ورضوان
وجنات لهم فيها نعيم مقيم خالدين فيها أبدا إن الله عنده أجر عظيم. संदन रब खेनि पंहिंजी रहमत ऐं खाउन राज़ी हुजण ऐं अहिड़ियुनि जन्नतुनि जी ख़ुशख़बरी थो ॾिए जिते उन्हनि लाइ दाइमी आराम जा सामान आहिनि. उन्हनि में हू सदाई रहंदा. बेशक अल्लाह वटि अजूरा ॾियण लाइ घणो कुझु आहे. يا أيها الذين آمنوا لا تتخذوا آباءكم وإخوانكم أولياء إن استحبوا الكفر على الإيمان ومن يتولهم منكم فأولئك هم الظالمون. ऐं ईमान वारो पंहिंजनि पीअरनि ऐं भाउरनि खे बि पंहिंजो साथी न बणायो जेकॾहिं उहे ईमान ते कुफ्र खे पसंदि कंदा हुजनि. तव्हां मां जेकी खेनि साथी बणाईंदा उहे ई ज़ालिम हूंदा. قل إن كان آباؤكم وأبناؤكم وإخوانكم وأزواجكم وعشيرتكم وأموال اقترفتموها وتجارة تخشون كسادها ومساكن ترضونها أحب إليكم من الله ورسوله وجهاد في سبيله فتربصوا حتى يأتي الله بأمره والله لا يهدي القوم الفاسقين. ऐं नबी खेनि ॿुधाए छॾ त जेकॾहिं तव्हांजा पीअर ऐं तव्हांजा पुट ऐं तव्हांजा भाउर ऐं तव्हां जूं ज़ालूं ऐं तव्हांजा मिट माइट ऐं तव्हांजा उहे माल जेकी तव्हां कमाया आहिनि ऐं तव्हांजा वापार वड़ा जिन जे बीहजी वञण जो तव्हांखे डपु आहे ऐं तव्हांजा उहे घर जेकी तव्हांखे ॾाढा वणंदा आहिनि तव्हांखे अल्लाह ऐं संदसि रसूल ऐं संदसि वाट में जिहाद करण खां वधीक प्यारा आहिनि त पोइ तेसीं ताईं इंतज़ार करियो जो अल्लाह पंहिंजो फ़ैसिलो आणे तव्हांजे आॾो ज़ाहिर करे ऐं अल्लाह फासिकनि खे सही वाट न वठाईंदो आहे. لقد نصركم الله في مواطن كثيرة ويوم حنين إذ أعجبتكم كثرتكم فلم تغن عنكم شيئا وضاقت عليكم الأرض بما رحبت ثم وليتم مدبرين. अल्लाह हिन खां अॻु बि घणनि ई मौक़नि ते तव्हांजी मदद करे चुको आहे. ताज़ो हुनैन वारे ॾींहुं उन्हीअ ॾींहुं तव्हांखे पंहिंजे घणाईअ ते ॾाढो नाज़ हो मगर इहा तव्हांजे कंहिं कम न आई ऐं ज़मीन कुशादी हुजण जे बावजूद तव्हां लाइ तंग थी पई ऐं तव्हां पुठी ॾेई मोटियो. ثم أنزل الله سكينته على رسوله وعلى المؤمنين وأنزل جنودا لم تروها وعذب الذين كفروا وذلك جزاء الكافرين. पोइ अल्लाह पंहिंजो आथत पंहिंजे रसूल ते ऐं मोमिननि ते नाज़िल कयो ऐं उहे लश्कर लाथाई जेकी तव्हांखे नज़र न थे आया ऐं हक़ जे मुनकरनि खे सज़ा ॾिनाई जो उहो ई बदिलो आहे उन्हनि माण्हुनि जो जेकी हक़ जो इनकार कंदड़ आहिनि. ثم يتوب الله من بعد ذلك على من يشاء والله غفور رحيم.
वरी अहिड़ीअ तरह सज़ा ॾियण खां पोइ अल्लाह जंहिंखे घुरे तौबा करण जी तौफ़ीक़ बि ॾिए थो। अल्लाह माफ़ करे छॾींदड़ ऐं रहम कंदड़ आहे। يا أيها الذين آمنوا إنما المشركون نجس فلا يقربوا المسجد الحرام بعد عامهم هذا وإن خفتم عيلة فسوف يغنيكم الله من فضله إن شاء إن الله عليم حكيم। ऐं ईमान आणण वारो मुशरिक पलीद आहिनि, तंहिं करे हिन साल खां पोइ उहे मस्जिद हराम जे वेझो ई न अचनि। ऐं जेकॾहिं तव्हांखे सुञे थी वञण जो डपु आहे त सुत तई अल्लाह जे घुरियो त तव्हांखे पंहिंजे फज़ल सां आसूदो करे छॾींदो। अल्लाह सभु कुझु ॼाणंदड़ ऐं हिकमत वारो आहे। قاتلوا الذين لا يؤمنون بالله ولا باليوم الآخر ولا يحرمون ما حرم الله ورسوله ولا يدينون دين الحق من الذين أوتوا الكتاب حتى يعطوا الجزية عن يد وهم صاغرون। जंग करियो अहले किताब मां उन्हनि माण्हुनि सां जेकी अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान नथा आणीन ऐं जेकी कुझु अल्लाह ऐं संदसि रसूल हराम कयो आहे तंहिंखे हराम नथा कनि ऐं सचे दीन खे पंहिंजो दीन नथा बणाइनि। उन्हनि सां लड़ो तांजो उहे पंहिंजे हथ सां जिज़ियो ॾियनि ऐं पस्त थी रहनि। وقالت اليهود عزير ابن الله وقالت النصارى المسيح ابن الله ذلك قولهم بأفواههم يضاهئون قول الذين كفروا من قبل قاتلهم الله أنا يؤفكون। यहूदी था चवनि त उज़ैर अल्लाह जो पुटु आहे ऐं ईसाई चवनि था त मसीह अल्लाह जो पुटु आहे। इहे बेबुनियाद ॻाल्हियूं आहिनि जेके हू पिया था पंहिंजे वाता कढनि उन्हनि माण्हुनि सां रीस कंदे जेके खाउन अॻु कुफर में पियल हुआ। अल्लाह जी मार पवेनि कीअं उबता पिया वञनि। اتخذوا أحبارهم ورهبانهم أربابا من دون الله والمسيح ابن مريم وما أمروا إلا ليعبدوا إلها واحدا لا إله إلا هو سبحانه عما يشركون। उन्हनि अल्लाह खे छॾे पंहिंजनि आलमनि ऐं बुज़ुर्गनि खे पंहिंजो रब बणायो आहे ऐं अहिड़ीअ तरह मसीह पुटु मरियम जे खे पिणु। हालांकि खेनि हिकिड़े माबूद खां सवाइ ॿिए कंहिंजी बि बंदगीअ करण जो हुकुम न ॾिनो वियो हो। उहो जंहिंखां सवाइ ॿियो को बि इबादत जे लाइक़ नाहे। उहो पाक आहे उन्हनि शिरक वारियुनि ॻाल्हियुनि खां जेके इहे माण्हू कनि था। يريدون أن يطفئوا نور الله بأفواههم ويأبى الله إلا أن يتم نوره ولو كره الكافرون। उहे माण्हू चाहिनि था त अल्लाह जे नूर खे पंहिंजे फूकुनि सां उझाइनि मगर अल्लाह पंहिंजी रोशनीअ खे तोड़ रसाइण खां सवाइ न रहंदो। पोइ खणी उहो काफ़रनि खे केॾो बि अण वणंदड़ छो न लॻे। هو الذي أرسل رسوله بالهدى ودين الحق ليظهره على الدين كله ولو كره المشركون।
उहो अल्लाह ई आहे जंहिं पंहिंजे रसूल खे हिदायत ऐं सचे दीन सां मोकिलियो आहे त जीअं उनखे हर हिकु दीन ते ग़ालिब करे। पोइ खणी मुशरिकनि खे इहा ॻाल्हि न वणे। يا أيها الذين آمنوا إن كثيرا من الأحبار والرهبان ليأكلون أموال الناس بالباطل ويصدون عن سبيل الله والذين يكنزون الذهب والفضة ولا ينفقونها في سبيل الله فبشرهم بعذاب أليم يوم يحمى عليها في نار جهنم فتكوى بها جباههم وجنوبهم وظهورهم هذا ما كنزتم لأنفسكم فذوقوا ما كنتم تكنزون ऐं ईमान वारो उन्हनि अहले किताब जे अक्सर आलिमनि ऐं बुज़ुर्गनि जी हालत इहा आहे त हू माण्हुनि जा माल बातिल तरीक़नि सां खाइनि था ऐं खेनि अल्लाह जी राह खां रोकीनि था। दर्दनाक सज़ा जी ख़ुशख़बरी ॾे उन्हनि खे जेकी सोन ऐं चांदी गॾु करे रखनि था ऐं उन्हनि खे अल्लाह जी राह में ख़र्च नथा कनि। हिकिड़ो ॾींहुं ईंदो जो उन सोन ऐं चांदीअ खे दोज़ख जी बाहि में तपायो वेंदो ऐं पोइ उन सां उन्हनि माण्हुनि जे पेशानियुनि पासनि ऐं पुठियुनि खे ॾंभियो वेंदो। हीउ अथव उहो खज़ानो जेको तव्हां पंहिंजे लाइ गॾु कयो हो। हाणे चखो मज़ो पंहिंजी मेड़ियल दौलत जो। إن عدة الشهور عند الله 12 شهرا في كتاب الله يوم خلق السماوات والأرض منها 4 حرم ذلك الدين القيم فلا تظلموا فيهن أنفسكم وقاتلوا المشركين كافة كما يقاتلونكم كافة واعلموا أن الله مع المتقين हक़ीक़त में महीननि जो तादाद जॾहिं खां अल्लाह आसमाननि ऐं ज़मीन खे पैदा कयो आहे अल्लाह जे लिखीअ अंदरि 12 ई आहिनि ऐं उन्हनि मां 4 महीना हराम आहिनि। इहो ई सही क़ाइदो आहे। तंहिं करे उन्हनि 4 महीननि में पाण ते ज़ुल्म न करियो ऐं मुशरिकनि सां सभई गॾिजी विढ़ो जीअं हू सभई गॾिजी तव्हां सां विढ़ंदा आहिनि ऐं ॼाणे छॾियो त अल्लाह मुत्तक़ियुनि सां ई गॾु आहे। إنما النسيء زيادة في الكفر يضل به الذين كفروا يحلونه عاما ويحرمونه عاما ليواطئوا عدة ما حرم الله فيحلوا ما حرم الله زين لهم سوء أعمالهم والله لا يهدي القوم الكافرين नसीयु त कुफर में अञा बि वधीक कुफर वारी हरकत आहे जंहिं वसीले उहे काफ़र गुमराही में था विधा वञनि। कंहिं साल कंहिं महीने खे था हलाल कनि ऐं वरी कंहिं साल उन खे हराम था करे छॾीनि। तां त अल्लाह जे हराम कयल महीननि जो तादाद बि पूरो कनि ऐं अल्लाह जे हराम कयल खे हलाल बि कनि। संदन बुछड़ा कम उन्हनि लाइ ॾिसण में सुहिणा बणाया विया आहिनि ऐं अल्लाह हक़ जे मुनकरनि खे हिदायत न ॾींदो आहे। يا أيها الذين آمنوا ما لكم إذا قيل لكم انفروا في سبيل الله اثاقلتم إلى الأرض
أرضيتم بالحياة الدنيا من الآخرة فما متاع الحياة الدنيا في الآخرة إلا قليل. ऐं ईमान वारो तव्हांखे छा थी वियो आहे जो जॾहिं तव्हांखे अल्लाह जी राह में निकिरी पवण लाइ चयो वियो त तव्हां ज़मीन सां चिंबड़ी सुक थी वियो? छो भला तव्हांखे आख़िरत जे मुक़ाबले में दुनिया जी ज़िंदगी वणी वई आहे छा? ईअं आहे त पोइ तव्हांखे मालूम हुजे त दुनिया वारी ज़िंदगीअ जो इहो समूरो सामान आख़िरत में त तमामु थोरो लॻंदो. إلا تنفروا يعذبكم عذابا أليما ويستبدل قوما غيركم ولا تضروه شيئا والله على كل شيء قدير. तव्हां न निकिरंदव त अल्लाह तव्हांखे दर्दनाक सज़ा ॾींदो ऐं तव्हांजे बदिरां कंहिं ॿिए टोले खे आणींदो ऐं तव्हां अल्लाह जो कुझु बि बिगाड़े न सघंदव. हू हर शइ ते क़ादिर आहे. إلا تنصروه فقد نصره الله إذ أخرجه الذين كفروا ثاني اثنين إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن إن الله معنا فأنزل الله سكينته عليه وأيده بجنود لم تروها وجعل كلمة الذين كفروا السفلى وكلمة الله هي العليا والله عزيز حكيم. तव्हां नबीअ जी मदद न कई त परवाह नाहे. अल्लाह त संदसि मदद उन वक़्तु बि करे चुको आहे जॾहिं काफ़रनि खेसि कढी छॾियो हो, जॾहिं हू ॿिनि मां ॿियो हो, जॾहिं जो ॿई गार में हुआ. तंहिं वक़्तु हू पंहिंजे साथीअ खे चई रहियो हो त ग़म न कर, अल्लाह असां सां गॾु आहे. उन वक़्तु अल्लाह मथसि पंहिंजे तरफ़ां आथत नाज़िल कई ऐं संदसि मदद अहिड़नि लश्करनि सां कयाई जेकी तव्हांखे नज़र न थे आया ऐं काफ़रनि जी ॻाल्हि घटि कयाई ऐं अल्लाह जी ॻाल्हि त मथां ई थियणी आहे. अल्लाह ज़बरदस्त ऐं दानाईअ वारो आहे. انفروا خفافا وثقالا وجاهدوا بأموالكم وأنفسكم في سبيل الله ذلكم خير لكم إن كنتم تعلمون. निकिरी पओ, हल्का हुजो तोड़े गौरा ऐं जिहाद करियो अल्लाह जी राह में पंहिंजे मालनि ऐं पंहिंजे जानियुनि सां. इहो तव्हां लाइ ॾाढो चङो आहे जेकॾहिं तव्हां ॼाणो. لو كان عرضا قريبا وسفرا قاصدا لاتبعوك ولكن بعدت عليهم الشقة وسيحلفون بالله لو استطعنا لخرجنا معكم يهلكون أنفسهم والله يعلم إنهم لكاذبون. ऐ नबी, जेकॾहिं फ़ाइदो सवलो मिली सघे हा ऐं सफ़र सणाओ हुजे हा त हू ज़रूर तुंहिंजे कढ लॻी पवनि हा, पर मथनि इहो रस्तो ॾाढो अणांगो थी पियो. हाणे हू अल्लाह जा कसम खणी चवंदा त जेकॾहिं असां हली सघूं हा त ज़रूर तव्हां सां गॾु हलूं हा. हू त पाण था पाण खे तबाहीअ में विझनि. अल्लाह ख़ूब थो ॼाणे त हू कूड़ा आहिनि. عفى الله عنك لما أذنت لهم حتى يتبين لك الذين صدقوا وتعلم الكاذبين. ऐ नबी, अल्लाह तोखे माफ़ करे उन्हनि खे मोकल छो ॾिनई तां त इहा ॻाल्हि तो ते खुली पवे हा त केरु सचा हुआ ऐं तूं कूड़नि खे बि ॼाणे वठी हा.
لا يستأذنك الذين يؤمنون بالله واليوم الآخر أن يجاهدوا بأموالهم وأنفسهم والله عليم بالمتقين إنما يستأذنك الذين لا يؤمنون بالله واليوم الآخر وارتابت قلوبهم فهم في ريبهم يترددون जिन माण्हुनि जो अल्लाह ऐं आख़िरत वारे ॾींहं ते ईमान आहे इहे त कॾहिं बि तोखां इहा इजाज़त न घुरंदा त खेनि पंहिंजनि मालनि ऐं जानियुनि सां जिहाद करण खां माफ़ कयो वञे। अल्लाह मुतक़ियुनि खे चङी तरह थो ॼाणे। अहिड़ियूं इजाज़तूं त फ़क़ति उहे माण्हू घुरंदा आहिनि जिन जो अल्लाह ऐं आख़िरत वारे ॾींहं ते ईमान कोन्हे, संदन दिलुनि में शक पियल आहे ऐं हू पंहिंजे शक में ई पिया था दिलियूं हणनि। ولو أرادوا الخروج لأعدوا له عدة ولكن كره الله بعاثهم فثبطهم وقيل اقعدوا مع القاعدين जेकॾहिं संदन इरादो सचपच निकिरण जो हुजे हा त हू उन लाइ का तयारी कनि हा, पर अल्लाह खे त संदन उथण पसंदि ई न हो, तंहिं करे खेनि सुस्त करे छॾियाई ऐं चयो वयुनि त वेठा रहो वेठलनि सां गॾु। لو خرجوا فيكم ما زادوكم إلا خبالا ولأوضعوا خلالكم يبغونكم الفتنة وفيكم سماعون لهم والله عليم بالظالمين जेकॾहिं हू तव्हां सां गॾिजी निकिरनि हा त तव्हां में ख़राबीअ खां सवाइ ॿी कंहिं बि शइ जो वाधारो न कनि हा। हू तव्हां जे विच में फितनो खड़ो करण लाइ डुक डोड़ कनि हा ऐं तव्हां जी जमात जी हालत इहा आहे जो मंझि घणा ई अहिड़ा माण्हू मौजूद आहिनि जेकी उन्हनि जूं ॻाल्हियूं कन लाइ ॿुधनि था। अल्लाह उन्हनि ज़ालिमनि खे ख़ूब थो ॼाणे। لقد ابتغوا الفتنة من قبل وقلبوا لك الأمور حتى جاء الحق وظهر أمر الله وهم كارهون हिन खां अॻु इन्हनि माण्हुनि फितना खड़ा करण जूं कोशिशूं कयूं आहिनि ऐं तोखे नाकाम बनाइण लाइ हर तरह जूं अटकलूं हलाए चुका आहिनि, तांजो उन्हनि जी मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ हक़ अची वियो ऐं अल्लाह जो हुकुम गालिब थियो। ومنهم من يقول ائذن لي ولا تفتني ألا في الفتنة سقطوا وإن جهنم لمحيطة بالكافرين उन्हनि मां को अहिड़ो बि आहे जेको चवे थो त मूंखे मोकल ॾे ऐं मूंखे फितने में न विझ। ॿुधी छॾियो, फितने में त उहे पियल आहिनि ऐं जहन्नम उन्हनि काफ़रनि खे वकोड़े वियो आहे। إن تصبك حسنة تسؤهم وإن تصبك مصيبة يقولوا قد أخذنا أمرنا من قبل ويتولوا وهم فرحون तुंहिंजो भलो थो थिए त उन्हनि खे ॾुख थो थिए ऐं तोते का मुसीबत थी अचे त पोइ पहिरें मोटी ख़ुशियूं कंदा चवंदा वञनि था त ॾाढो चङो थियो जो असां अॻे ई पंहिंजो मामलो ठीकु करे छॾियो हो। قل لن يصيبنا إلا ما كتب الله لنا هو مولانا وعلى الله فليتوكل المؤمنون चवीन त असांखे कॾहिं बि का बुराई या भलाई नथी रसे, पर उहा ई जेका अल्लाह असां लाइ लिखी छॾी आहे। अल्लाह ई असांजो मौला आहे ऐं मोमिननि खे
मथसी भाड़ण घुर्जे। قل هل تربصون بنا إلا إحدى الحسنيين ونحن نتربص بكم أن يصيبكم الله بعذاب من عنده أو بأيدينا فتربصوا إنا معكم متربصون जमीन त तव्हां असांजे बारे में जंहिं ॻाल्हि जो इंतज़ार था करियो सा त रुॻो ॿिनि भलाइनि मां हिकिड़ी भलाई आहे ऐं असीं तव्हांजे बारे में जंहिं ॻाल्हि जो इंतज़ार थिया कयूं उहा त इहा आहे त अल्लाह पाण थो तव्हांखे सज़ा ॾिए या असांजे हथां थो ॾियारे। चङो भला हाणे तव्हां इंतज़ार करियो ऐं असां बि तव्हां सां गॾु था इंतज़ार करियूं। قل أنفقوا طوعا أو كرها لن يتقبل منكم إنكم كنتم قوما فاسقين चवीन त पंहिंजा माल ख़ुशीअ सां ख़र्च करियो या मजबूरीअ सां उहे क़बूल न पवंदा छाकाणि त तव्हां फासिक माण्हू आहियो। وما منعهم أن تقبل منهم نفقاتهم إلا أنهم كفروا بالله وبرسوله ولا يأتون الصلاة إلا وهم كسالى ولا ينفقون إلا وهم كارهون संदन ॾिनल माल क़बूल न पवण जो कारण इन खां सवाइ ॿियो को बि न आहे त उन्हनि अल्लाह ऐं संदसि रसूल सां कुफुर कयो आहे। निमाज़ लाइ अचनि था त आरस सां कर मोड़ींदा अचनि था ऐं अल्लाह जी राह में ख़र्च कनि था त दिलि न घुरंदे ख़र्च कनि था। فلا تعجبك أموالهم ولا أولادهم إنما يريد الله ليعذبهم بها في الحياة الدنيا وتزهق أنفسهم وهم كافرون संदन माल ऐं औलाद खे ॾिसी दोखो न खाओ। अल्लाह त घुरे थो त उन्हनि शयुनि जे वसीले संदन दुनिया वारी ज़िंदगीअ में बि खेनि अज़ाब भोॻाए ऐं साह ॾियनि तब कुफर जी हालत में ॾियनि। ويحلفون بالله إنهم لمنكم وما هم منكم ولكنهم قوم يفرقون لو يجدون ملجأ أو مغارات أو مدخلا لولوا إليه وهم يجمحون हू अल्लाह जा कसम खणी चवनि था त असां तव्हां मां आहियूं हालांकि हू हरगिज़ तव्हां मां नाहिनि। दरअसल हू तव्हां खां डिॼनि था। जेकॾहिं हू का पनाह वठण जी जाइ या का चुर या लिकी वेहण जो को हंधु लहनि त भॼी वञी उन में लिकनि। ومنهم من يلمزك في الصدقات فإن أعطوا منها رضوا وإن لم يعطوا منها إذا هم يسخطون ऐ नबी इन्हनि मां के माण्हू सदकनि जी विरासत जे बारे में तो ते एतिराज़ कनि था। जेकॾहिं उन ई माल मां कुझु मिलेनि थो त राज़ी थी पवनि था ऐं नथो मिलेनि त वठी था कावड़ कनि। ولو أنهم رضوا ما آتاهم الله ورسوله وقالوا حسبنا الله سيؤتينا الله من فضله ورسوله إنا إلى الله راغبون
कहिड़ो न चङो थिए हा जो अल्लाह ऐं संदसि रसूल जेकी खेनि ॾिनो हो उन ते ई राज़ी थी वेहनि हा ऐं चवनि हा त अल्लाह असां लाइ काफ़ी आहे। हू पंहिंजे फज़ल मां असांखे ॿियो बि घणो कुझु ॾींदो ऐं संदसि रसूल बि असां ते महिरबानी कंदो। असां त अल्लाह ॾांहुं ई उम्मीद लगायो वेठा आहियूं। إنما الصدقات للفقراء والمساكين والعاملين عليها والمؤلفة قلوبهم وفي الرقاب والغارمين وفي سبيل الله وابن السبيل فريضة من الله والله عليم حكيم। इहे सदक़ात असल में ग़रीबनि ऐं ज़रूरतमंदनि लाइ आहिनि ऐं उन्हनि लाइ जेकी ज़कात जे कम ते लॻायल आहिनि ऐं उन्हनि लाइ बि जिन जूं दिलियूं वठणियूं हुजनि ऐं कंध आज़ाद कराइण लाइ ऐं कर्ज़दारनि जी मदद करण लाइ ऐं अल्लाह जी वाट में ऐं मुसाफ़िरनि जी परघोर लाइ। इहो फर्ज़ थियल आहे अल्लाह जी तरफ़ खां ऐं अल्लाह सभु कुझु ॼाणंदड़ ऐं दानाव आहे। ومنهم الذين يؤذون النبي ويقولون هو أذن قل أذن خير لكم يؤمن بالله ويؤمن للمؤمنين ورحمة للذين آمنوا منكم والذين يؤذون رسول الله لهم عذاب أليم। उन्हनि मां के माण्हू आहिनि जेकी पंहिंजे ॻाल्हियुनि सां नबीअ खे ईज़ाइनि था ऐं चवनि था त हू कननि जो कच्चो आहे। चवीन त हू तव्हांजी भलाईअ लाइ आहे। अल्लाह ते ईमान अथसि ऐं मोमिननि ते विसाह, हू त सरासर रहमत आहे उन्हनि माण्हुनि लाइ जिन तव्हां मां ईमान आंदो आहे। ऐं जेकी माण्हू रसूल खे ॾुखोइनि था उन्हनि लाइ दर्दनाक सज़ा आहे। يحلفون بالله لكم ليرضوكم والله ورسوله أحق أن يرضوه إن كانوا مؤمنين। इहे माण्हू तव्हांजे साम्हूं कसम था खणनि त जीअं तव्हांखे राज़ी कनि, हालांकि जेकॾहिं मोमिन आहिनि त अल्लाह ऐं संदसि रसूल इन ॻाल्हि जा वधीक हक़दार आहिनि त हू खेनि राज़ी कनि। ألم يعلموا أنه من يحادد الله ورسوله فأن له نار جهنم خالدا فيها ذلك الخزي العظيم। छा खेनि ॼाण न आहे त जेको अल्लाह ऐं संदसि रसूल जो मुक़ाबिलो कंदो उन लाइ जहन्नुम जी बाहि आहे जंहिं में हू हमेशह रहंदो। इहा तमामु वॾी ख्वारी आहे। يحذر المنافقون أن تنزل عليهم سورة تنبئهم بما في قلوبهم قل استهزئوا إن الله مخرج ما تحذرون। उहे मुनाफ़िक डिॼनि था त मतां मुस्लमाननि ते का अहिड़ी सूरत न नाज़िल थी पवे जेका संदन दिलनि जा पोल पधरा करे छॾे। ऐं नबी चवीन त अञा करियो ठठोलियूं, अल्लाह त इहा ॻाल्हि ज़ाहिर करण वारो आहे जंहिंजे खुली पवण जो तव्हांखे डपु आहे। وَلَئِن سَأَلْتَهُمْ لَيَقُولُنَّ إِنَّمَا كُنَّا نَخُوضُ وَنَلْعَبُ قُلْ أَبِاللَّهِ وَآيَاتِهِ وَرَسُولِهِ كُنتُمْ تَسْتَهْزِئُونَ। जेकॾहिं पुछंदे आहिनि त कहिड़ियूं पिया ॻाल्हियूं कयव त झटि चवंदा त असां त पे मिड़ेई खिल भोग ऐं चर्चा कया। चवीन त छा तव्हांजी ठठोरबाज़ीअ जो हंध बि अल्लाह संदसि आयतूं ऐं संदसि रसूल ई हुआ। لا تعتذروا قد كفرتم بعد إيمانكم
إن نعف عن طائفة منكم نعذب طائفة بأنهم كانوا مجرمين. हाणे बहाना न घड़ियो, तव्हां ईमान आणे पोइ वरी कुफुर कयो आहे। जेकॾहिं असां तव्हां मां हिकिड़े टोले खे माफ़ कयो बि त ॿिए टोले खे त ज़रूर सज़ा ॾींदासूं, छो जो हू ॾोहारी आहिनि। المنافقون والمنافقات بعضهم من بعض يأمرون بالمنكر وينهون عن المعروف ويقبضون أيديهم نسوا الله فنسيهم إن المنافقين هم الفاسقون. मुनाफ़िक मर्द तोड़े औरतूं मिड़ई हिक जहिड़ा आहिनि, बुराईअ जो हुकुम ॾियनि था ऐं भलाईअ खां रोकनि था ऐं पंहिंजा हथ भलाई करण खां सोघा जले था छॾीनि। हुननि अल्लाह खे विसारियो त अल्लाह बि खेनि विसारे छॾियो। बेशक उहे मुनाफ़िक ई नाफ़रमान आहिनि। وعد الله المنافقين والمنافقات والكفار نار جهنم خالدين فيها هي حسبهم ولعنهم الله ولهم عذاب مقيم. उन्हनि मुनाफ़िक मर्दनि ऐं मुनाफ़िक औरतुनि ऐं काफ़रनि लाइ अल्लाह जहन्नुम जी बाहि जो वादो कयो आहे, जंहिंमें हू हमेशह रहंदा। इहा ई संदन सज़ा आहे। मथन अल्लाह जी लानत आहे ऐं उन्हनि लाइ दाइमी अज़ाब आहे। كالذين من قبلكم كانوا أشد منكم قوة وأكثر أموالا وأولادا فاستمتعوا بخلاقهم فاستمتعتم بخلاقكم كما استمتع الذين من قبلكم بخلاقهم وخضتم كالذي خاضوا أولئك حبطت أعمالهم في الدنيا والآخرة وأولئك هم الخاسرون. तव्हांजा अमल बि अहिड़ा ई आहिनि जहिड़ा तव्हां खां अॻियनि जा हुआ। हू तव्हां खां ताक़त में ज़ोर हुआ ऐं माल ऐं औलाद में बि घणा हुआ। पोइ उन्हनि दुनिया में पंहिंजे भाङे जा मज़ा वरिता ऐं तव्हां बि पंहिंजे हिसे जा मज़ा ईअं वरिता आहिनि जीअं उन्हनि वरिता हुआ। ऐं अहिड़नि ई बहसनि में तव्हां बि पियो जहिड़नि बहसनि में हू पवंदा हुआ। पोइ संदन पछाड़ी उहा थी जो दुनिया तोड़े आख़िरत में संदन सभु अमल बर्बाद थी विया ऐं उहे ई नुक़सान वारा आहिनि। ألم يأتهم نبأ الذين من قبلهم قوم نوح وعاد وثمود وقوم إبراهيم وأصحاب مدين والمؤتفكات أتتهم رسلهم بالبينات فما كان الله ليظلمهم ولكن كانوا أنفسهم يظلمون. छा इन्हनि माण्हुनि खे खाउन अॻु थी गुज़रियल माण्हुनि जी ख़बर न पहुती आहे? नूह जी क़ौम, आद, समूद, इब्राहिम जी क़ौम, मदियन वारा माण्हू ऐं उहे ॻोठ जेकी ऊंधा कया विया। संदन रसूलनि वटनि पधरियूं निशानियूं आंदियूं। पोइ इहो अल्लाह जो त कमु ई न हो जो हू मथनि ज़ुल्म करे हा, मगर हू पाण ते पाण ज़ुल्म करण वारा हुआ। والمؤمنون والمؤمنات بعضهم أولياء بعض يأمرون بالمعروف وينهون عن المنكر ويقيمون الصلاة ويؤتون الزكاة ويطيعون الله ورسوله
أولئك سيرحمهم الله إن الله عزيز حكيم. मोमिन मर्द ऐं मोमिनियाणियूं उहे सभई हिक ॿिए जा मददगार आहिनि, भलाईअ जो हुकुम ॾियनि था ऐं बुराईअ खां रोकनि था, निमाज़ क़ाइम कनि था, ज़कात ॾियनि था ऐं अल्लाह ऐं संदसि रसूल जी ताबेदारी कनि था। उहे ई माण्हू आहिनि जिन ते अल्लाह जी रहमत थियण वारी आहे। बेशक अल्लाह सभिनी ते ग़ालिब ऐं वॾो दानाव आहे। وعد الله المؤمنين والمؤمنات جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ومساكن طيبة في جنات عدن ورضوان من الله أكبر ذلك هو الفوز العظيم. उन्हनि मोमिननि ऐं मोमिनियाणियुनि सां अल्लाह जो वाइदो आहे त हू खेनि अहिड़ा बाग़ ॾींदो जिन जे हेठां वाहियूं पयूं वहंदियूं ऐं हू मंझंदि सदाई रहंदा। उन्हनि सदाबहार बाग़नि में उन्हनि लाइ निहायत पाक साफ़ रहण जूं जायूं हूंदियूं ऐं सभ खां वधीक ई त खेनि अल्लाह जी रज़ा हासिल थींदी। इहा ई त तमामु वॾी कामयाबी आहे। يا أيها النبي جاهد الكفار والمنافقين واغلظ عليهم ومأواهم جهنم وبئس المصير. ऐं नबी काफ़रनि ऐं मुनाफ़िक़नि ॿिन्ही जो पूरी ताक़त सां मुक़ाबिलो कर ऐं मथनि सख़्ती कर। संदन ठिकाणो नेठ जहन्नुम आहे ऐं उहो बुछड़े में बुछड़ो रहण जो हंधु आहे। يحلفون بالله ما قالوا ولقد قالوا كلمة الكفر وكفروا بعد إسلامهم وهموا بما لم ينالوا وما نقموا إلا أن أغناهم الله ورسوله من فضله فإن يتوبوا يك خيرا لهم وإن يتولوا يعذبهم الله عذابا أليما في الدنيا والآخرة وما لهم في الأرض من ولي ولا نصير. इहे माण्हू अल्लाह जा कसम खणी था चवनि त इहा ॻाल्हि न चई अथनि, हालांकि इन्हनि इहा कुफर वारी ॻाल्हि ज़रूर चई आहे। हिननि इस्लाम आणण खां पोइ कुफर कयो ऐं उहो कुझु करण जो इरादो कयाऊं जेको करे न सघिया। इहो संदन सारो वेर रुगो इन ॻाल्हि जे करे आहे त अल्लाह ऐं संदन रसूल पंहिंजे फज़ल सां खेनि आसूदो करे छॾियो आहे। हाणे जेकॾहिं इहे पंहिंजी रविश खां बाज़ आया त पाण लाइ चङो अथनि ऐं जेकॾहिं बाज़ न आया त अल्लाह खेनि ॾाढी दर्दनाक सज़ा ॾींदो, दुनिया में बि ऐं आख़िरत में बि, ऐं ज़मीन में को बि न आहे जेको संदन वाहरू ऐं मददगार हुजे। ومنهم من عاهد الله لئن آتانا من فضله لنصدقن ولنكونن من الصالحين. उन्हनि मां के अहिड़ा बि आहिनि जिन अल्लाह सां अहद कयो हो त जेकॾहिं असांखे पंहिंजे फज़ल सां नवाज़ियाई त असां ख़ैरात ॾींदासूं ऐं सालिह थी रहंदासूं. فلما آتاهم من فضله بخلوا به وتولوا وهم معرضون. पर पोइ जॾहिं अल्लाह पंहिंजे फज़ल सां खेनि शाहूकार करे छॾियो त बख़ील थी पिया ऐं पंहिंजे कौल खां ईअं फिरी विया जो का परवाह ई कान अथनि. فأعقبهم نفاقا في قلوبهم إلى يوم يلقونه بما أخلفوا الله
فنسوا الله ما وعدوه وبما كانوا يكذبون नतीजो इहो निकितो त उन्हीअ कौल न निभाइण जे करे जेको अल्लाह सां कयो हुआऊं ऐं इन्हीअ करे